अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 30 जून 3 जून ऐं थर्सडे आहे। सुबुह जा थिया आहिनि तक़रीबन थियण वारा आहिनि 11 ऐं मां अची वई आहियां हिते सिलाई जे कॉर्नर में। ज़ाहिर आहे देरि सां उथी आहे, देरि सां नाश्तो कयो आहे ऐं हिते सुराण पंहिंजूं सलवारूं कढी रखी वई आहे। हे ॿ ऐं हे माप जी सलवार बि रखी वई आहे ऐं पर मां पहिरियों कमु कंदमि हिननि पैच वर्क पीसिस ते। सो हिननि खां इब्तिदा कयां थी। थोरी देरि आहे अञा, जेसिताईं लाइट वञे तेसिताईं मुंहिंजो कुझु न कुझु कमु थी वेंदो ऐं उन खां पोइ बंदि लाइट में उहो इंशाल्लाह वरी किचन संभालींदासीं। इहो असां तय करे छॾिया, छो त हाणे रूटीन में वञे थी लाइट, तंहिंजे करे असांखे बि जेको आहे कमु करण में उहो थोरो टाइम टेबल ठही वियो आहे। फ़िलहालु कयां थी सिलाई। हाणे मज़े जी सूरत हाल आहे। हिन महिल टाइम थियो आहे 12 ऐं मां किचन में हाणे आई आहियां। असल में 11:30 बजे लाइट वेंदी आहे त 11:30 बजे मां पंहिंजी सिलाई ख़तमु कई, उथियमि ऐं सुराण कंप्यूटर ते कुझु कमु पई करे, उन बि पंहिंजो कमु ख़तमु कयो। उहा बि उथी आई पर हाणे लाइट कोन वई आहे। सो हिते सुराण त खीर रखी विया पहिरियों खां ई करण जे लाइ, हिते पटाटा रखिया अथई बॉइल थियण जे लाइ, खां अंदरि थी करे। सो यकीन कयो हाणे इहो टेंशन थी वियो आहे त अगरि 11:30 बजे न वई आहे त हाणे केॾी महिल वेंदी ऐं असांजी सज़ा जो टाइम वरी ॿीहर कॾहिं शुरू थींदो। सो बहरहाल हाणे कुझु नथो करे सघिजे। जेको बि भाग मूंखे ख़बर हुजे त मां पंहिंजी सिलाई ख़तमु करे न अचां हा। सो सभिनी खां पहिरियों हाणे मां बिह साफ़ु कंदमि ऐं इन्हनि खे बॉइल कंदमि कटे। ऐं असांखे अॼु मंझंदि जो कोई बोड़ न आहे ठाहिणो, छो त राति वारो चिकन बि पियो आहे, कल्ह भिंडियूं ठाहियूं उहे बि पयूं आहिनि, त सुराणे मां घर में आहियूं असांजे लाइ इलाही आहे। त इहे सिर्फ़ु मां बॉइल थी करे छॾियां, छो त ट्यूसडे ते वठी आयासीं त ख़राबु न थी वञनि। सुभाणे मां इंशाल्लाह हिननि खे यूज़ कंदमि। सो तंहिंजे करे हाणे मां हिन खे स्टार्ट कंदमि कम खे। खीर कढ़ी वियो, इहो चुल्हे तां हटाए छॾियो अथमि ऐं हे ॾिसो 3 पा बिह हुया, तक़रीबन अधु मिटी निकिती ऐं अधु बिह। त अधु बिह मां साफ़ु करे हिननि में चपटी लूणु बि विझी ऐं बॉइल करण लाइ रखिया आहिनि हिते। पर एतिरा त कचा ऐं नरम बिह आहिनि जो मूंखे लॻे थो हिकिड़े ॿिनि बॉइल में थी वेंदा, इहे ॻरी वेंदा। सो ऐं उनखां सवाइ जेका बिहनि तां मिटी लधी आहे उहा मूंखे ॾाढी थी वणे। मां पहिरियों बि हिकु दफ़ो इलाही सारी मिटी संभाले रखी, पर पोइ रखी मां कुझु न ठाहियो, फाइनली मां उछलाए छॾी। अॼु वरी रखी आहे त सोचां थी त मां कुझु ठाहियां थी, मतिलबु कुझु क्रिएट कंदमि, पोइ मां तव्हां सां उहो शेयर कंदमि, ॾिसो कीअं थो लॻे। 1:15 थियो आहे ऐं लाइट न वई त मां उनजो फ़ाइदो वठंदे हे कंप्लीट करे वरितो आहे। हे आहे हिकिड़ो ॿियो थ्रो सुगन जी ॿी चेयर जे लाइ। मूंखे चवणु लॻी त जेको पहिरियों वारो मां रेम्बो स्टाइल जो ठाहियो त चई अम्मी 2 ठाहिया अथव न? मूं चयो न बाबा, मां त हिकिड़ो ई ठाहियो आहे। चई मूंखे ॿियो बि थो खपे, 2 कुर्सियूं आहिनि। त मूं चयोमांसि त हाणे सेम त कोन्हे, मां वटि कपिड़ो तक़रीबन ख़तम ई आहे, के कलर्स आहिनि के न आहिनि। त चई हलो भला जीअं तव्हांजी दिलि चए त ठाहे ॾियो। त पोइ मां इहो ई सोचियो त हे मूं वटि जेके हे पैचिस हुया 2 अलॻि हुया, हे अलॻि हुयो, हे अलॻि हुयो, हे हिकिड़ो बचियलु हो पोएं वारनि मां, ईअं कुझु बचियलु हुया। बाक़ी जेके ट्राइंगल्स कटियल हुया उन्हनि मां इहे पैचिस ठाहिया। हे उन ट्राइंगल जेके टुकड़ियूं कटियल हुयूं बचियूं पयूं उन्हनि मां ठाहिया। सो इहो कंप्लीट थी वियो। हुनखे बॉर्डर बि ॾिनो अथमि ऐं हाणे मां हयो आहे हिनजो अस्तर पिनअप करे छॾियो आहे सॼो। हिनखे हितां हुतां कुझु ईअं टोपा लॻंदा, जीअं फिक्स थी वञे त उनखां पोइ हे कंदमि कंप्लीट इंशाअल्लाह अवल ख़ैर। सो हाणे वेंदमि पहिरियों मानी पचाइण लाइ। असां इहो ई डिसाइड कयोसीं त भिंडियुनि जो जेको बोड़ पियो आहे कल्ह वारो, भिंडी 2 प्याज़ा उहो गरम थी कयां ऐं उनखां पोइ उन सां वञी मानी थी पचायां त जीअं पोइ मां विझी सिंजी वञी निमाज़ पढ़ां। सो ॿुधाइजो तव्हांखे कीअं थो लॻे। सो हे सभु बचियलु, सभु कुझु बचियलु हो। सिर्फ़ु हे ब्लैक जेको पटो आहे इहो स्पेशली मूंखे कटिणो पियो, छो त पटियूं मुंहिंजूं कारे रंग जूं ख़तमु थी वियूं सभई। बाक़ी हे बचियलु सचियलु सभु मां हिन में यूज़ कया ऐं ईअं न आहे त उहो बचियलु जेको हुयो को कचिरो हुयो। मूंखे ख़बर आहे त इहे मां किथे न किथे कॾहिं न कॾहिं ज़रूरु इस्तेमालु कंदमि ऐं तव्हांखे ॾेखारियां त अञा ताईं हे ढेर सारा बचियलु आहिनि। मोस्टली हाणे ब्लैक एंड वाइट बचिया आहिनि घणा, पर इन्हनि जो बि यकीननि मां कुझु न कुझु कंदमि। कलर्स बसि ईअं कटिंग्स 2-3 आहिनि त इहे बि ज़ाया कोन थींदा इंशाअल्लाह। सो हाणे मां वञां थी, बोड़ गरम कंदमि, मानी पचाईंदमि, उनखां पोइ खाए बि न खाए बि निमाज़ पढ़बी विझिबो, इहे सॼा कम थींदा। पोइ ख़बर न आहे वरी तव्हां सां केॾी महिल मिलंदमि, पर इंशाअल्लाह मिलंदमि ज़रूरु। बिह बॉइल थी विया आहिनि ऐं उन्हनि खे मां कढी रखियो आहे। जंहिं पाणी में मां बॉइल कया उहो थोरो पाणी बि हिन में बाक़ी आहे, इहो मूंखे हारणो न हूंदो आहे। उनखां सवाइ हिते मां मानी पचाइण जी तयारी थी कयां। अटो ॻोहियल आहे, भिंडियूं रखियूं अथमि, भिंडियुनि जो 2 प्याज़ो
तए ते रखियो अथमि गरम करण जे लाइ, जेसिताईं मां पेड़ा ठाहींदमि तेसिताईं हीअ प्रॉपर गरम थी वेंदो। ऐं हुनखां सवाइ ॾही जेका हुई उहा थोरी बची, हीअ प्याली बची आहे ॾहीअ जी, त मां हिते ॿी ॾही बि ॼमाए छॾी आहे। सो हाणे मानी पचायां ऐं हुनखां पोइ अॻियां वधूं। हिन महिल 3:30 थिया आहिनि मंझंदि जा, ऐं निंड त कोन थी अचे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मां सुबुह जो इलाही देरि सां उथी आहियां, निंड मां इलाही सारी खरी चुकी आहियां, मज़ो थो अचे, आराम थी कयां। ऐं कमरे जी लाइट बंदि आहे, ऐं हीअ लाइट जेका तव्हांखे नज़र अची रही आहे मुंहिंजे मुंहं ते, इहा कैमरा जी लाइट आहे। सो मां सोचियो कुझु सांस सां कचहरी करे वठां, त हिन महिल ॾाढो आराम जो ऐं रिलैक्स थियण जो टाइम आहे। अलाह ख़ैर करे लाइट अॼु न वई आहे, असां इलाही टेंशन में आहियूं, त अलाए केॾी महिल वेंदी, असांजो टाइम टेबल ख़राबु थी वेंदो सॼो। सो फ़िलहालु आराम जो टाइम आहे, इनशाला वरी जेको बि अॻियां कंदमि उहो लाज़मी मां तव्हां सां शेयर कंदमि, छो त हाणे मूंखे पाण खे बि मज़ो न ईंदो अगरि मां तव्हां सां कुझु शेयर न कयां त। शाम जा पूरा 5 थिया आहिनि ऐं असां दिलि भरे करे माए सुराण अॼु जेको आहे आराम कयो आहे। सो हिन महिल मां आई आहियां थोरी स्पंगूर जी दुही। बसि मूंखे अक्सर गर्मीअ में, गर्मियुनि जी मौसम में पेट में ॾाढी गर्मी महसूसु थींदी आहे, इहे मुंहिंजे लाइ वॾो हिकिड़ो रिलैक्सिंग शइ आहे जेका अक्सर असां इस्तेमालु कंदा आहियूं। सो मां इहो भिॼाईंदमि हाणे थोरी देरि 5-7 मिंट भिॼाईंदी आहियां, ऐं उहो टाइम मां गुज़ारे ईंदमि प्लांट सां गॾु। गोड़ ॾाढो आहे, छा थो करे सघिजे, हवा काफ़ी प्यारी हवा थी हले, माशाल्लाह ॾिसो, माशाल्लाह माशाल्लाह। ऐं हिते सुराण पंहिंजा कपिड़ा धोई विधा आहिनि। बसि थोरी देरि हिननि खे ॾिसंदमि, ख़ुशि थींदमि, उनखां पोइ अंदरि वेंदमि वापसि। स्पंगूर जी दुही भिॼाए आई आहियां, उहा पीअंदमि वञी। भउ बि थींदो आहे मूंखे कॾहिं कॾहिं, हिन जे हेठां इलाही लिज़र्ड्स जेके हूंदियूं आहिनि न, इन शेल्फ जे पोयां, शेल्फ त कोन्हे ॾाकण आहे असल में, ॾाकण जे पोयां हूंदियूं आहिनि, सो ख़ौफ़ज़दा बि थी वेंदी आहियां मां इलाही दफ़ा। माशाल्लाह सभिनी खे मां ॾिसंदी आहियां त इहे 4 जेके मां पोखिया कॾहिं था वधनि। गुज़िरियल 2-3 दफ़ा त मुंहिंजो तजुर्बो काफ़ी कामयाबु थियो आहे, हिन दफ़े ॾिसूं छा थो थिए। सो माशाल्लाह हिन जी मां कल्ह कुझु कटिंग कई, छो त वधे ई न पियो, अजीब हिकिड़े हंधि बीह रहियो आहे, ऐं पन बि के सुकंदा था वञनि, सड़ंदा था वञनि। मां थोरी हिन जी ट्रिमिंग करे वई हुअमि त जीअं इहे थोरो बहितर थी फुटे, अलाह करे, छो त ट्रिमिंग जॾहिं बि कबी आहे त इलाही हुननि ते सुठो असरु पवंदो आहे। हिननि वीचारनि खे त मां घणा ई सहारा ॾेई पथरनि, ओए हे ॾिसो हीअ हालत आहे, भॼी पियो, पथरनि जा हर शइ जा सहारा ॾिना आहिनि, पर पोइ बि किरी था पवनि, हवा एॾी तेज़ थी लॻे, ऐं हिननि जा कद जेके आहिनि इलाही वॾा था थी वञनि। सो पहिरियों बि हिकिड़ो मां हिन बॉटल में विझी चुकी आहियां, ॿियो बि हिन ई बॉटल में थी विझां। बर्ड हिन में फिक्स थी वियो आहे, हाणे हेॾा होॾा न थींदो। माशाल्लाह माशाल्लाह हे ठही वियो। हाणे सुगन जी मर्ज़ी आहे, जीअं बि पंहिंजी चेयर ते हिनखे स्टाइल करे, ऐं ॾाढो थो वणे मूंखे, सची ॻाल्हि आहे। जॾहिं मां रेम्बो वारो ठाहियो त मूंखे तॾहिं उहो बि एॾो पियो वणे, ऐं हे ठाहियो आहे त मूंखे इहो उनखां वधीक थो वणे। ऐं मां हिन ते पंहिंजो लेबल बि हयो आहे पंहिंजे ब्रांड जो, ठीकु आहे। सो हाणे 3 पहिरीं जी निमाज़ जो टाइम थी वियो आहे, मां वञा थी निमाज़ पढ़णु, ऐं हे ज़बरदस्त थो लॻे। ऐं तव्हां ॾिसो त सभु बचियल पीसिस हुया, यानी उहे ज़्यान कोन थियनि हा, पर सभु बचियल पीसिस हुया, कोई बि हिक जेतिरे साइज़ जा बि न हुया, के स्क्वायर नंढा हुया, के वॾा हुया, ट्राइंगल्स बि के नंढा हुया, वॾा हुया, पर उन्हनि खे मां कीअं यूटिलाइज़ कयो आहे ऐं इक्वल कयो आहे। कंहिंजी ड्रेग खुटी आहे त उन में एक्स्ट्रा पटी विधी आहे, वेकर खुटी आहे त वरी उन में ॿिए कलर जी एक्स्ट्रा पटी विधी आहे, त ईअं करे इलाहिनि में तव्हांखे पटियूं नज़र ईंदियूं। हिते हिकिड़ी पटी आहे, हिते 2 पटियूं विधियूं आहिनि, हिते येलो ऐं ब्लू, त ईअं सॼे में मां बैलेंस करे वई आहियां हिननि खे ॻंढण जे लाइ, त इहो मुंहिंजो तरीक़ो हुयो। सो सुगंध खे ॾेखारियमि पहिरीं जॾहिं सिबियल न हो, ॾाढो वणेसि। सो हाणे त कंप्लीट आहे त वधीक वणंदुसि। 7:15 थिया आहिनि, ऐं हे मंझंदि जो जेके पटाटा बॉइल कया हुआ उन्हनि खे सुराण मसाला विझी रखिया आहिनि हिते कंप्लीट करे। राति जो असां कटलेट्स ठाहींदासीं, चांवर पचाईंदासीं ऐं अंब। सो मां तव्हांखां हाणे अॼु जे ब्लॉग में मोकिलायां थी, ऐं कुझु न कुझु त अञा कंदमि। राति जो इरादो आहे, वधीक अलाह खे ख़बर आहे, सॼो ॾींहुं लाइट न वई आहे, असांखे अञा ताईं ख़ौफ़ आहे त राति जो अलाए केॾी महिल राति जो न ॿरो ॾेई छॾे असांखे। सो अलाह ख़ैरु कंदो,
ठीकु आहे, सो मोकिलायूं था। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे फ्राइडे आहे त लाइव सेशन में मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अल्लाह भाई।